नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे न्यूज़ सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त दुनिया खे पंहिंजे लपेट में आणींदड़ ख़तरनाक कोरोना वायरस खां बचण लाइ डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो जी हिदायत ते असिस्टेंट कमिश्नर सईदाबाद सैयद अम्मार हुसैन शाह रिज़वी मुख्तियारकार नवीद अहमद DSP सैयद मखदूम गुलाम मोहम्मद डॉक्टर फरीद मेमन डॉक्टर तमीना काका ऐं ॿियनि सां गॾिजी न्यू सईदाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में होटल मालिकान दुकानदारनि ऐं शहरनि सां मुलाक़ात करे हुननि में कोरोना वायरस खां बचण जूं एहतियाती तदाबीरनि जा पंफलेट तक़सीम कया। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर सईदाबाद सैयद अम्मार हुसैन रिज़वी शहरनि सां ॻाल्हाईंदे चयो त कोरोना तमामु ख़तरनाक वायरस आहे जेको हिकु इंसान खां ॿिए इंसान में छुअण ज़रिए मुंतक़िल थिए थो। तंहिं करे इन वायरस खां बचण लाइ एहतियात बहितर इलाज आहे। इन चयो त सिंध हुकूमत ख़ासि करे वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह पारां कोरोना वायरस जे फैलाव खे रोकण लाइ जेके हंगामी बुनियाद क़दम खयां विया आहिनि हुन लाइ हर शहरी खे पंहिंजी ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करणु घुर्जे जीअं हू हिन मौज़े मर्ज़ खां बची सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो